खेतर हलाए या इन खां सवाइ ॿियो बि को तव्हां वटि को चारो नज़र अचे पियो? मुंहिंजे ख़्याल में त पाण संदरिया जेके माण्हू आहियूं उहे ओनरशिप वठूं सॼी शइ जी, ऐं रुगो पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में न। ऐं रुगो कासमाबाद थियो वेठो हुजां, तव्हां सखर थियो वेठा हुजो, पाण सॼी सिंध जी ओनरशिप वठूं, सॼे पाकिस्तान जी ओनरशिप वठूं, साउथ एशिया जी ओनरशिप वठूं, ऐं पोइ दारो वॾो करे दुनिया जी ओनरशिप वठूं। पाण इंडस खे रुगो इन पर्सपेक्टिव में न ॾिसूं त असांजो दरिया आहे, जेके ओरिजिनल 4 सिविलाइज़ेशन्स आहिनि, यूफ्रेटीज़ ऐं टाइग्रस जे चौधारी इराक जी सिविलाइज़ेशन, नाइल जे चौधारी इजिप्ट जी सिविलाइज़ेशन, येलो रिवर जे चौधारी चाइनीज़ सिविलाइज़ेशन, ऐं इंडस जे चौधारी इंडस सिविलाइज़ेशन। उहा दुनिया जी आगाटी तरीन हिकिड़ो असेट आहे सॼी दुनिया जो। अमेज़ॉन जा जंग रुगो साउथ अमेरिका जा जंग कोन्हनि, सॼी दुनिया जा जंग आहिनि जेके सभ खां वॾी तइदाद में ऑक्सीजन पैदा कनि था। सॼी दुनिया खे उहा ऑक्सीजन मिले थी। तीअं इंडस सिविलाइज़ेशन खे पाण ओन कयूं, पाण थोरा ग्लोबल ऐं इंटरनेशनल सिटीज़नशिप थियूं, ऐं पाण रिस्पॉन्सिबिलिटी बि खणूं। रिस्पॉन्सिबिलिटी इहा बि खणूं, दरिया जी बि खणूं, पर पाण जेकॾहिं अरोड़ यूनिवर्सिटी में को ठग वीसी अचे त आउं उन जी कासमाबाद में वेही बि ज़िम्मेदारी खणां। जेकॾहिं का छोकिरी फोर्स कन्वर्जन थो थिएसि ऐं उन 14 सालनि जी छोकिरीअ खे बदिलायो थो वञे ज़ोरी, त उन जा धणी असीं हिते वेही थियूं जेकबाबाद जी छोकिरीअ जा, रुगो दलील न ॾियूं त असांजी पार्टी जो आहे, फलाणी माण्हू जो आहे, फलाणो आहे। जीअं माज़ी में हो MRD जी तहरीक में फज़लुर रहमान साहब जो शरई निज़ाम लाइ हिकिड़ो मौक़िफ़ हो, बेनज़ीर साहिबा जो वज़ारत उज़्मा ऐं जमहूरियत उहो मौक़िफ़ हो, रसूल बख्श पलीज साहब ऐं फाज़िल राहूअ साहब जो जमहूरियत हारिन जा हक़ सिंध जा वसीला उहो मौक़िफ़ हो। अलॻि अलॻि पॉइंट्स ते सभु माण्हू गॾु हुआ पंहिंजी पंहिंजी एजेंडा तहत। ARD बि ईअं हुई, पूनम बि ईअं हुई, अलायंसिस ईअं हुआ। त पाण ओन कयूं त ही बंगलो सॼो मुंहिंजो आहे, उन बंगले में सर्वेंट क्वार्टर में फलाणो माण्हू वेठो आहे, उन ड्राइवर जी बि ज़िम्मेदारी आहे, बराबरि हूंदी, ड्राइवर जी ज़िम्मेदारी कोन्हे त बंगले जी लाइट कटिजी वई आहे, पर आहे ड्राइवर ॿाहिरि सर्वेंट क्वार्टर में वेठो आहे। हाणे चाहियूं त खणी ड्राइवर खे छिके झलियूं त अब लखाना ॾे ख़बर बिजली छो कटिजी वई आहे। लखाने खे ॾाढा डंडा बंडा हणी लखानो वेठो आहे ॿाहिरि, ओ भरिसां गाॾी करोला जे भरिसां वेठो आहे लखानो, लखाने खे डंडा बंडा हणी पकड़ियुसि, लखाना बिजली कटिजी वई आहे, बिल कोन थो प्यारी। लखाने जे वस में छा आहे? तंहिंजे करे जिन वटि सिंध हुकूमत हुजे, जिन वटि वफ़ाक़ में दर्जन MNA हुजनि, जेके 10 साल वज़ीर आज़म थिया हुजनि, जिन जो एट ए टाइम फहमीदा मिर्ज़ा साहिब जो ज़िक्र थियो, जेका उन्हनि जी चूंडियल स्पीकर हुजे, उनजे घर वारो प्यारो उन्हनि जो होम मिनिस्टर हुजे, उन्हनि जा सभु मिट माइट धणी धोणी मेयर साहिबान उन्हनि जा MNA MPA हुजनि, ऐं जेके GTA में ॿियूं धुरियूं वेठियूं आहिनि उहे उन्हनि जा माज़ी जा इत्तेहादी हुजनि, उन्हनि जा पार्टीज़ एफिलिएशन्स हुजनि, उन्हनि जा गॾु MNA MPA हुजनि, सभु खीर खंड हुजनि। ईअं त ओचितो खणी खीर खंड कोन्हनि, हिक ॿिए जे साम्हूं करप्शन ॿियनि इशूज़ थियनि, पर हुआ अॻई गॾु ॿुधण में ॿ थिया। सिंध जा समूरा इक़्तिदार परस्त, समूरा वॾेरा रुगो झंडा मटाईंदा आहिनि, हूंदा साॻी पार्टी में आहिनि। उहे जॾहिं सभु इक़्तिदार में हुजनि था तॾहिं सिंध जे वसीलनि लाइ सोचीनि, सिंध जा धणी थियनि, पंहिंजे शोल्डर जो बर्डन रुगो शिफ्ट न कंदा रहनि। थर में ॿार मरनि पिया उन ते बि ॻाल्हाइनि। जेकॾहिं थर जे ॿारनि ते ॾिसो ॻाल्हाइण लाइ केरु कोन तयारु आहे। थर में रोज़ ख़ुदकशियूं आहिनि, उन ते केरु करे ज़िक्र ॿुधो अथव? ईअं कंहिंखे ॿुधो अथव त उहो वञी नवाज़ शरीफ़ सां या आसिफ ज़रदारी के मुंहं ते वञी चार्टर ऑफ डिमांड पेश करे, जीअं अयाज़ लतीफ़ पली जो वञी इमरान ख़ान खे थो पेश करे त सिंध जे माण्हुनि सां हीअं थियणु खपे? ईअं करे ॿुधो अथव त कंहिं बिलावल या आसिफ खे या नवाज़ शरीफ़ खे, पीपुल्स पार्टी जे कंहिं अॻुवाण, नवाज़ लीग जे कंहिं अॻुवाण, JUI जे, जमायत इस्लामी जे, असांखे ख़ुशि थियणु खपे। मूंखे ख़ुशी थींदी आहे ऑनेस्टली स्पीकिंग। ऐं चवंदो आहियां JUI जे हेॾे वॾे काफ़िले में जे राशिद महमूद सुबरो वेठो आहे, हिते को ॿियो वेठो हुजे, इहो असांजी पति जो आहे, पाणी ते ॻाल्हाईंदो, कंहिं न कंहिं इशू उनखां ग़लतियूं थींदियूं हूंदियूं, भाउ आहे असांजो, पर हिते इहो हुजे या हिते हुजे ई न। हिते मौलाना गफूर हैदरी वेठो हुजे, राशिद महमूद सुबरो हुजे ई न, जमायत इस्लामी में असदुल्ला भुट्टो हुजे ई न, को ॿियो मुनवर हसन साहब वेठो हुजे। मूंखे त ख़ुशि थियणु खपे त उते असदुल्ला भुट्टो साहब हुजे, उहो आवाज़ बुलंद करे। मूंखे सचमुच ख़ुशी थींदी आहे ऑनेस्टली स्पीकिंग। ताज हैदर या नवाब यूसुफ टालपुर, पीपुल्स पार्टी जा माण्हू जॾहिं के जेन्युइन इशू ते ॻाल्हाईंदा आहिनि त आउं चवंदो आहियां, अॼु बि सुबुह जो हींअर ॻाल्हि करे पियो आहियां ॿाहिरि, मूं समेजे साहब खे चयो त रज़ा रबानी साहब कोटा सिस्टम जे हवाले सां जेको इशू खयो आहे इहो ॾाढो पॉज़िटिव आहे। त जेको माण्हू चङी ॻाल्हि करे उन जा गोॾा छिकण, उन जूं टंगूं छिकण, उनखे इल्ज़ाम तराशियूं करण, उनखे धसण जी कोशिशि करण जे बजाए उन सां ॿाहुनि जो बल थी गॾिजी बीहे। तंहिंजे करे आउं वरी रिपीट थो कयां ऐं तव्हां सभिनी जे साम्हूं रिपीट थो कयां, ऐं मीडिया में बि ईंदो, लाइव बि हले पियो। तंहिंजे करे आउं रिपीट थो कयां, पीपुल्स पार्टी जे दोस्तनि खे सिंध हुकूमत में असांखे सॾु ॾियो त इरसा जे चवण ते, इरसा जे ख़िलाफ़, इरसा जे सिंध सां ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ सिंध में को वॾो धरणो, का वॾी एहतजाज,
का ट्रेन मार्च बिलावल साहब लीड करे असीं उन सां बोगिन में चढ़ी हलंदासीं जेकॾहिं चवे त सिंध जे पाणीअ लाइ चश्मा जैलब लिंक बंदि करण जे लाइ कनि था असीं गॾिजी हलंदासीं जेको वेंदो नवाज शरीफ वञे इमरान खान वञे उन सां गॾु वेंदासीं ऐं लेग पुलिंग छॾे पाण सिंध जी स्टेक होल्डर जंहिं वटि जेतिरो वॾो हिसो आहे उहो उनजो ओतिरो धणी थिए ऐं उहो जवाब बि ॾिए त बाबा ही थर छो पियो भरे अछड़े थर में छो बुख आहे कोहिस्तान में छो तबाही ऐं बर्बादी आहे छो थाणे बुला खान थाणे अहमद खान ऐं आसपास जे इलाइक़नि में खिपरे जे आसपास छो तबाही ऐं बर्बादी आहे इन ते जवाब ॾियो पाण ॻाल्हायूं उन्हनि सभिनी ते पाकिस्तान जो इमरान खान बि ॻाल्हाए नवाज शरीफ पाण सभु ॻाल्हायूं पर रेबीज़ खां वठी हेपेटाइटिस खां वठी पाणीअ ताईं सभिनी इशूज़ ते ॻाल्हायूं ऐं पाण पाणीअ जे हवाले सां इहो बि कमु कयूं त पाणी जेकॾहिं असांजो बंदि थो थिए त उहो 10 सालनि खां 50 सालनि खां बंदि करण वारियूं जेके धुरियूं आहिनि उन जे ख़िलाफ़ पाण स्टेट वरितो आहे जीअं अॻे पाण ओबावड़े ते धरणो आहियूं तंहिंजे करे इरसाद हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त वकील साहब वेठो आहे आइन पाकिस्तान थोरो पढ़ूं उनजो आर्टिकल 184 जो सब क्लास 1 चए थो त जेकॾहिं इंट्रा प्रोविंशियल जहिड़ा हुजनि त टू गवर्नमेंट्स प्रोविंशियल गवर्नमेंट ऐं फेडरल गवर्नमेंट दे कैन चैलेंज इट बिफोर सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान त छा पाणीअ जे इशूअ ते पाण गॾियल पिटीशन फाइल करे सघूं था हिन ते बि ॻाल्हायूं सिंध हुकूमत ऐं असीं मुमताज़ वेरी इंपॉर्टेंट सिंध हुकूमत ऐं असां पाण गॾिजी हिकिड़ी पिटीशन फाइल करे सघूं था सुप्रीम कोर्ट में उन में असीं गॾिजी उन्हनि सां उन पिटीशन में पिटीशनर थी सघूं था त सिंध खे पाणी जो हिसो मिले ऐं आख़िर में वरी रिपीट कंदुसि त इमरान खान साहब पंहिंजी पॉलिसी सिंध जे पाणीअ जे हवाले सां वाज़े करे सिंध जा माण्हू पीटीआई जी हुकूमत खां इहे दलील कोन ॿुधंदा त पाणी समुंड में वेस्ट पियो थिए ड्रेम सिंध जे पाणीअ जी जेका रुकावट विझंदो उहो इमरान खान हुजे या ॿी का हुकूमत हुजे उन इमरान खान खे अपोज़ कंदासीं पीटीआई जी हुकूमत जे सिंध जे पाणीअ ते धाड़े जी मज़ामत कंदासीं सभु गॾिजी कंदासीं ठीकु आहे असांखे